कराची में खबर ईंदाणु कराची जे सिंधी गोठन सा KEC वारन जा कलोर कराची जे इंडस गोठ में सख्त गर्मी रमजान जे बलारे महीने में भी एक हफ्ते का बिजली बंद गाटे टोड़ बिलन और रिश्वतखोरी खिलाफ गोठणन पारा KEC दफ्तर सामू एहतजाज धरणो रोड ब्लाक ईंदड़ वींदड़ गाड़ियों बीजी वयूं। गोठाणा नटण उस में ततल रोड ते वेही रोड ब्लाक करे छड़ियो। गुलशन मेमार का सुपर हाईवे के मिलाईंदड़ रोड ब्लाक हुजण करे सवई गाड़ियों बीजी वयूं। KEC इंसामिया जे 4 कलाकन में गोठ जी बिजली बहाल करण जे खातरे बाद धरणो खत्म करे रोड खोलरायो वयो। उन मौके ते सिंध यूनाइटेड पार्टी जिले ओला जे सदर डॉक्टर अली नवाज गबोल, इंडस विलेज कमेटी सदर अली गुलाम बंबरो, जनरल सेक्रेटरी अब्दुल कादिर डेपर जिसम, अगवान इमरान सप्रो, नूर मोहम्मद अबड़ो, साजिद राडीपर ऐं ॿियनि अगवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त KEC ऑफिसर अब्दुल कुदूस मेमून जी ज़ालमाना हुकुम तहत असांजे गोठ जी बिजली एक हफ्ते का बंद है। सख्त गर्मी में रमजान शरीफ जे रोज़न सां गोठाणा सख्त परेशान आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।